सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ए बेदीदे दी ईद नहीं, ए दीद वालियां दी ईद, ए ईद उन्हां ते वाजिब है जेको मदीने वाले दा मुरीद है। रब ईद कराए आशिकां को, क्या करे सन पुट चरी दे, मिसकीन दा सिर घर घोर होया, ए तो सौदा दीद खरीदे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। ॾाढी हीर लथिया ॾखिण जी पक संबतिया मुंडे सजण जी, भाऊ ॾाढी हीर लथिया ॾखिण जी पक संबतिया मुंडे सजण जी। ओ ककरी बि न हुई जल्दीअ में ठही, ककरी बि न हुई जल्दीअ में ठही। ओ ककरी बि न हुई जल्दीअ में ठही, ककरी बि न हुई जल्दीअ में ठही। वॾे ककर कया, ककर कया वसण जी पक संबतिया मुंडे सजण जी। ॾाढी हीर लथिया ॾखिण जी पक संबतिया मुंडे सजण जी। ओ यार जी आमद थींदी आहे, मत जी मौसम वेंदी आहे। ओ यार जी आमद थींदी आहे, मत जी मौसम वेंदी आहे। ओ अॼु सजण अचणा हुजा सिज उभरण खां अॻ में, ईअं तो सम्झा मरी वरी जियां थो जग में। ग़ुलाम नबी मिसकीन जूं हुयूं दीदूं ॿई दग में, जे अची न सघिया अॻ में मता पिरह फुटीअ खां पोइ अचनि। पर पिरह फुटीअ खां पोइ अचनि त बि कुर्ब संदन काफ़ी, कॾहिं न कया सजण मूंसां वाइदे खिलाफ़ी। ईंदा पक न ईंदा चवणो आहे न हक़ न इंसाफ़ी, अची महे सर माफ़ी मूंखे ॾींदा हर हिकु ॾोह जी। ओ यार जी आमद थींदी आहे, मट जी मौसम वेंदी आहे। ओ यार जी आमद थींदी आहे, मट जी मौसम वेंदी आहे। मुंहिंजे सांगे वरी अॻ वांगे वरी इनायात कई थन, अचण जी पक संबतिया मुंडे सजण जी। ॾाढी हीर लथिया ॾखिण जी पक संबतिया मुंडे सजण जी। ओ साहजा साथी काथे विहारियां, साल लहा जाए जाथे विहारियां। ओ जुमेरात जॻाते मुंहिंजो अचणो हो जानी, जो अहिड़ी मूं मिसकीन वटि मुंहिंजे महबूब जी मानी। जहिड़ो मुंहिंजो हाल हो मूं ठाही महिमानी,
मन मोहब मेहरबानी कन महेसर मिसकीन ते पर छंछर रात 6 बजे खां सार में ताज सुबह 12 कलाक बागुण लए जागी काट्या जूह थधा साह खणी खणी थिरुन मुंहिंजो रूह अदा वेही नेठ विरूह कई महेसर पंहिंजे मन सां आचर रात उथी चयुमि मन अॼु अचनि मूंॾे ईंदे वाटड़ू ॾिसी चवां तुर ख़बर तूं ॾे तूं बि अची थो ओॾहूं मूंखे ख़बरूं यार जूं ॾे शल ख़ैर हुजे होॾे ईअं महेसर चई खणी माठ कई ओ साहज साथी काथे विहारियां सान लहा जाए जाथे विहारियां ओ साहज साथी काथे विहारियां सान लहा जाए जाथे विहारियां कयां राह चिटी अखड़ियुनि सां मिटी कयां राह चिटी अखड़ियुनि सां मिटी अॼु साफ़ कबी पंहिंजे अंगण जी पक संबत या मुॾे सजण जी ॾाढी हीर लथी आ ॾखिण जी पक संबत या मुॾे सजण जी ओ हुजनि जे धरतीअ ते हूरां आदियां लारे बिहारियां से दूरां ओ पर सुमर रात सजीरुनुम हुयो साॻियो इंतज़ार चयुमि त चौथी रात थी गुज़रे आख़िरकार यका उजागा अखियुनि खे छा ॾाज में ॾेई वियो यारो शल महेसर मन ठार हिते ईंदो हफ़्ते खन में अंगारे राति अंगण ते बीही आङुर अर्श खणी कयुमि सवाल करीम खे ओ मुंहिंजा पाक धणी मुंहिंजे पिरी ऐं मुंहुं में हाणे घारी विझु न घणी साईं अर्ज़ सुणी कर मेर महेसर जे मथां ओ जन जे धरतीअ ते हूरां आदियां लारे बिहारियां सिदूरां मां बि मेल परे वॾी ढोड़ भरे मां बि मेल परे वॾी ढोड़ भरे वञी वाघ वठां पंहिंजे ढोलण जी पक संबत या मुॾे सजण जी भाऊ ॾाढी हीर लथी आ ॾखिण जी पक संबत या मुॾे सजण जी ओ दर्शन सां ख़ुशि दीद कंदो अॼु अब्दुल रहीम बि ईद कंदो ओ अरबारात अजीब जो नेठ आयो नियापो त पाण ई तो वटि पहुचबो पर हिन हफ़्ते खां पोइ जे तर दम दीदार थिए हे कर हिक ॿिए जो ते तर रोज़ी तो छ महेसर हाल हीणा कया पर ख़मीस रात ख़ुदा कयो वया दिलि जा दाग़ ढही सतनि रातनि जा सदमा वया लहज़े मंझि लही अहिड़ो वक़्तु विसाल जो आयो ठीकु ठही मिलिया सभु सही महेसर भाङा माठ जा ओ दर्शन सां ख़ुशि दीद कंदो अॼु अब्दुल रहीम बि ईद कंदो ओ दर्शन सां ख़ुशि दीद कंदो अॼु अब्दुल रहीम बि ईद कंदो सॾ साब पया ॾुखिया ॾींहं वया सॾ साब पया ॾुखिया ॾींहं वया रब राह खोली आ खिलण जी पक संबत या मुझे सजण जी
वो ककरी बे न हुई जल्दी में ठही, ककरी बे न हुई जल्दी में ठही, वॾे ककर कईया वसण जी पक संबतिया मूॾे सजण जी।